हाणे असां व्याकरण जो हिकिड़ो अहम मौज़ूअ पढ़ंदासीं अदद। अदद खे अंग्रेज़ीअ में नंबर्स ऐं हिंदीअ में वचन चइबो आहे। असां स्कूल में हिंदी में एक वचन ऐं बहुवचन पढ़िया ई हूंदा ऐं अंग्रेज़ीअ में सिंगुलर ऐं प्लूरल पढ़िया हूंदा। हाणे असां सिंधीअ में उन्हनि जो मतबादल पढ़ंदासीं या अल्टरनेट पढ़ंदासीं। त हाणे सिंधीअ में वचन खे अदद चइबो आहे, सिंगुलर खे अदद वाहिद ऐं प्लूरल खे अदद जमा चइबो आहे। हाणे असीं जुमिला जुमिलनि में बि ॾिसंदासीं ऐं लफ़्ज़ बि ॾिसंदासीं, जीअं ॿिली ॿिलियूं, गजर गजरूं, छटी छटियूं, किताब ऐं किताब। हाणे हिकिड़ो कॉमन रूल आहे त जेके जिन्स मुस्कर जा लफ़्ज़ हूंदा आहिनि हुन में आख़िर में वॾो ऊ कान ईंदो, जीअं ॿिली ॿिलियूं, गजर गजरूं। इहे लफ़्ज़ जेको आहिनि इहे जिन्स मोनस जा आहिनि, स्त्रीलिंग लफ़्ज़ आहिनि, इन करे हिननि में इहे आख़िर में ऊकारांत ही लफ़्ज़ थी विया आहिनि। पर हाणे किताब ऐं किताब, छो त किताब लफ़्ज़ जेको आहे उहो हिंदीअ में त स्त्रीलिंग शब्द आहे, जिन्स मोनस जो शब्द आहे या लफ़्ज़ आहे, पर सिंधीअ में इहो जिन्स मुज़कर जो लफ़्ज़ आहे। इन करे हाणे हिन में आख़िर में ही ऊकारांत कान थियो आहे। हाणे ॾिसो ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ टमाटो ऐं टमाटा। त हाणे इन्हनि खे जुमिलनि में इन्हनि लफ़्ज़नि खे कीअं वापराईंदासीं इहे ॾिसो। छोकिरो वञे थो, माना हिकु छोकिरो वञे पियो, छोकिरा वञनि था त घणेई छोकिरा वञनि पिया, ही अदद जमा आहे। छोकिरी नचे थी, छोकिरियूं नचनि थियूं। कुओ डोड़े थो, माना हिकिड़ो कुओ पियो डोड़े, कुआ डोड़नि था। हाणे गुल टिड़े थो, गुल टिड़नि था। त ॾिसो कीअं लफ़्ज़ जो अदद मटण सां जुमिले जे अंदरि बि केतिरो बदिलाव अचे थो, फेरबदल अचे थो ऐं असांखे पतो लॻी थो वञे त किथे हिकिड़ो ही माण्हू या हिकिड़ी ही शइ जो बयानु थिए पियो ऐं किथे घणेई शयुनि जो बयानु थिए पियो। अदद जो हिकिड़ो अहम योगदानु आहे असांजी भाषा में, असांजी ॿोलीअ में। त हिन मौज़ूअ खे पढ़ंदा, जेकॾहिं तव्हांखे असांजी इहा कोशिशि वणी आहे त असांजे चैनल खे लाइक करणु, शेयर करणु ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।